ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मेहरापुर में जवाबदार कैंची सां पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। वार्ड 1 जे रहवासी ज़ुल्फ़कार अली थाणे पहुची ॾोह जो एतराफ़ कयो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे विया आहियूं। मेहरापुर में जवाबदार कैंची सां पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे। वार्ड 1 जे रहवासी ज़ुल्फ़कार अली थाणे ते पहुची ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो आहे। मेहरापुर मां ख़बर आहे जिते जवाबदार कैंची सां पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे। वार्ड 1 जे रहवासी ज़ुल्फ़कार अली थाणे ते पहुची ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ में रिपोर्टर आकाश चौहान खां। जी आकाश, कहिड़ा तफ़सील आहिनि अफ़सोसनाक वाक़े जा? बिल्कुल गुज़िरियल रात देर सां मेहरापुर वार्ड नंबर 1 जे रहवासी नौजवान ज़ुल्फ़कार अली उर्फ़ वकील मुनारी 13,000 कैंची जा वार करे पंहिंजी घरवारी 4 ॿारनि जी माउ खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार मेहरापुर थाणे ते पहुची गिरफ़्तारी ॾेई ॾोह जो एतराफ़ करे छॾियो आहे। जॾहिं त हादसे जो कारण घणो अणबण ॿुधाए थो वञे। ॿिए पासे मेहरापुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश मेहरापुर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वापस हवाले कयो। जॾहिं त मेहरापुर पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे आकाश, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।